नाज़रीन रोहड़ी वेझो नौजवान नारी जे अगवा ऐं संदसि बाज़ियाबी लाइ वारिस सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां पेश आहे सैफुल्ला बलोच जी रिपोर्ट। रोहड़ी वेझो पटनी थाणे जी हद टंडो बोरा जे हद में नौजवान शादीशुदा नारी के मुबीना तौर अगवा करण की कोशिश कई वई। मज़म्मत नारी जे माउ संदसि भाउ ज़ख्मी थी पिया। अहिड़े वाक़े जो पटनी पुलिस के इतला ॾिनो वियो, पर पुलिस का भी कार्रवाई न कई। जंहिं करे नारी जे वारसनि औरतनि मासूम ॿारनि साण करे निटण उस में पुलिस ऐं नारी के अगवा करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असां साईं छोकिरी सम्झनि के मीरपुर मां पंहिंजी ख़ुशी सां ॾिनी। ठीक है, खुशी सां न को नशो न को दवा न को दारू। ठीक है, उन बावजूद छोकरी मुझी दुखी मरणी पढ़नी कोन छॾनि पिया, न मिलण न जुलण। 2 साल थी विया छोकरी ते कज़िया थी विया, बस न छॾियूं त असां उते हुन सां गॾु वेठा हुआसीं। ट्रपड़ खणी वापसी अची वेठा आहियूं, पंहिंजी जॻह मां वठी आहे हिते। हाणे असांजा जेका माइट आहिनि खां पैसा वठी असांजी छोकरी जोरी अगवा करे खणाइनि था। नशे जूं गोरियूं, रात जो पिस्टल खणी मारण जी कोशिशि कंदा। मुंहिंजो पुटु आहे हिकिड़ो, 2 पुट आहिनि, हुनखे मारनि था। मूंखे नुक़सानु सुबुह सां मूंसां विढ़िया न अची साईं। उन्हनि जा माण्हू हिते छॾियल आहिनि, कार ते घुमनि था साईं। रोज़ मूंखे नुक़सानु, मूंखे तोहफ़ूस मिलियूं। पुलिस असां राति विया, पुलिस असांजी तवजो नथी ॾे। असां कोरट छोकिरी कई आहे, मां पंहिंजा मिट मिली सिली सां झेड़ो झटी कार ते कल्ह राति भॼी आहिनि। सुबुह चङा ईमानदारी ते वेड़ झड़ लॻो पई, पैसा वठी असांखे धक हणाइनि था। सुबुह खां पोइ नशनि जी गोरियूं ॾी असांजे ॿार खणी जेको मसइलो थी पियो, को ॿार मरी पए, पंहिंजी बियादरी वारा करनि था। ॾिनी त असां आहे सम्झनि खे पटणी जाऊं था त मर्ज़ी सां पंहिंजी लालच में हाणे माण्हू हिकिड़ो ॿधी आहिनि। असांजे तवजो बि ग़रीबनि जो नथा करनि। असां सम्झनि के उन्हनि खे वरी हेॾा आई आहे छोकिरी मोटी, कुट मार कई अथऊं। न पंहिंजनि ते मुंहं ते छॾे पिया, न पढ़णी ते आई आहे हाणे मोटी त वरी नशे जी गोरियूं पंहिंजनि खे बचे असांजे करे ॾिनी अथऊं फ़ोनियूं ते छोकिरे खे ॾियो हेॾो हुनखे खाराईंदी। असां छोकिरे खे वठी वेंदासीं कीअं सभई ॻाल्हियूं दुनिया में हज़ारे अलाए छा थिए छा न थिए। पोइ हिन ॻाल्हि ते पोइ हीअ फचरी फचा थी पए। पोइ हाणे हक़ बद जेको हक़ कयो आहे असांजो ग़रीब मिली नथा सघूं। हाँ, मूंखे तलाक खपे, बस मां ॾिठे हाणे मां हिते ख़ुशि आहियां, बस मूंखे तलाक खपे। नाज़रीन अगवा खां बची वियल नौजवान नारी शहज़ादी शेख संदसि पीउ मीरसन शेख ऐं अमर जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन सबकतुल्ला बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान टीवी न्यूज़।